औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां तव्हांजो पंहिंजो सिंगर जवार पाकिस्तानी। दोस्त, वीडियो ठाहिण जो ख़ासि मक़सदु इहो आहे त कल्ह कंहिं रस्ते खां गुज़र थियो त कंहिं वॾे हिकिड़े बंगले ते नज़र पइजी वई। दोस्त गॾु हुयो, उन खां पुछुमि त अदा हे भला बंगलो कंहिंजो आहे? चई त अदी फरियाल टालपुर जो बंगलो आहे। बाबा हिते पाण रहंदी अचे? न, पाण न आहे रहंदी, नौकर रहंदा आहिनि। थोरी देरि में उते ई बीठा हुआसीं त नौकर हिकिड़ो माना शोबाज़ी कयूं, ॿ टे मायूं वरितियूं, इहो बंगले में अंदरि पियो वियो। कंहिं मूंखे दोस्त चयो त हिते छड़ी अयाशखोरी थी हले पई, हर शइ हले थी पई। अली पैलेस जे साम्हूं कोई नज़दीक बंगलो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, मुंहिंजे विडियो छॾण जो मक़सदु इहो ई आहे त मां उन्हनि अमीरनि खे अपील कंदुसि जेके तव्हां बंगला वठी करे खरबनि जा बंगला ठाहे करे छॾे ॾिना आहिनि, उन्हनि में नौकर अयाशूं था करनि, तव्हांजे लाइ क़बर तंग था कंदा वञनि, तव्हांजे लाइ आज़ाब पैदा था कंदा वञनि। ऐं अल्लाह पाक तव्हांखे रब्बुल आलमीन नवाज़ियो बि आहे त इहा नवाज़िश पंहिंजी ग़रीबनि जे मथां अगरि शाया कयो त छा थी पियो। ऐं सभ खां पहिरियों त ॾुख इन ॻाल्हि जो आहे जंहिं माण्हू खे पैसो आहे, 15-15, 20-20 जॻहियूं ठाहे करे किराए ते था हलाइनि। किराया एॾा हाई करे छॾिया अथऊं, एॾा हाई करे छॾिया अथऊं जो ग़रीब रहण खां तंग थी विया आहिनि। ग़रीब मानी हाणे जेको 500 रुपया कमाए थो, जे हुजे 30,000 रुपया पंहिंजो महाना जॻह जो किरायो, छा उहो जॻह में वेहे खाए काॾे वञे? थियनि 15,000 रुपया, ॿियनि 15,000 जे करे ज़रूरु का चोरी करे या धाड़ो हणे या कोई ॿियो मसइलो करे तॾहिं वञी वीचारो जॻह में रहे न। मां उन्हनि अमीरनि खे जेके जॻहियूं वठी करे ठाराए ऐं खपाइनि था, अलाह जा बाना एतिरो पैसो क़बर में खणी वञी छा क़बर में नांग ठाहियो था छा? जा पंहिंजे लाइ हथ सां वेल पैदा था कयो? ख़ुदा जी का मार पएव काॾो 30,000, 40,000, 50,000 जेको तव्हां जॻहियुनि जा किराया था वठो, छा इहो कॾहिं सोचियो अथव? ऐं 2-2 लख रुपया एडवांस, वरी एडवांस ॾियनि त फिलाणी टोटी भॼी पई, फिलाणी टाइल भॼी वई अथव, फिलाणो पैप भॼी वई अथव, उन में पैसा कटिजी विया, हीअं थी विया। अरे तव्हांजे पीउ जा पैसा? ख़ुदा जी का मार पएव शाल। क़बरुनि में वेंदव त नांग खाई वेंदव, बलाऊं खाई वेंदव। इहे पैसा कंहिं कम जा न अथव। ग़रीबनि सां रिआयत कयो ऐं ग़रीबनि जे मथां अहसासु कयो। हलो, जेको हज़्बे तौफ़ीक़ थींदी आहे, 5,000 थिया किरायो, 8,000 थिया किरायो, गैस बिजली बि वरी उन्हनि ग़रीबनि जे मथां। बाबा गैस बिजली असां फिक्स में न भरींदा, तव्हां भरियो। अरे का ख़ुदा जी मार पएव शाल। इंसान या पुट ई न आहियो, थोरो सोचो, पंहिंजूं क़बरां कारियूं न कयो। ख़ुदा जे वास्ते हथ ॿधी थो अर्ज़ु कयां, अहिड़ा ज़ुल्म न कयो। ऐं एॾा वॾा वॾा बंगला मां उन ताजिरनि खे, उन पैसे वारनि खे, उन्हनि वॾे जेके बसि हाणे छा चवां, कारूननि खे चवणु चाहियां थो त इहे जेके बंगला ठाहे करे छॾिया अथव, इहे तव्हांजे लाइ आज़ाब बणिबा, छो जो तव्हांजा नौकर इन्हनि में अयाशूं था करनि। ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जे वास्ते, रब्बुल आलमीन जे वास्ते इहे बंगला न ठाहे छॾियो। इहे तव्हांजे लाइ वॾो ॾुख जो मंज़र थींदा क़यामत जे ॾाढ़े। अहिड़ा कम न कयो जंहिं कमनि में तव्हांजो रब नाराज़ थी वञे। रब खे राज़ी कयो वास्ते अलाह जे। तव्हां असांजा ई पंहिंजा आहियो, अहिड़ा क़दम न खणो जंहिंमें तव्हांखे ॾुख पहुचे पर दिलि असांजी बि आज़ार बि, छो जो तव्हां बि त मुस्लमान आहियो, आदम जी औलाद आहियो, असां बि आदम जी औलाद आहियूं, तव्हां असांजा भाइर ऐं भेणियूं। ख़ुदा जे वास्ते इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां सभिनि खे। जवार पाकिस्तानी जो तमामु सुहिणे सिंध जे इंसाननि खे अस्सलामु अलैकुम। जिथे बि रहनि था, जिथे बि आहिनि, असांजा पाकिस्तानी भाइर आहिनि, अस्सलामु अलैकुम।